हद में खालिक बोलिया ही कौन था लबन मरी विया छा बेखबर मुंशी मेहर मेहरला बहुत मिठो या जिंदगी जिंदगी मिठी आ साईं ॾाढी मिठी आ हर कंहिंजी यारुगो पंहिंजी बे कंहिंजी हुजे न हुजे पर पंहिंजी ज़ोर मिठी आ ऐं मौत कड़ो ज़हर पक साख़त बि इहा ॻाल्हि आ अचे वञे त पोइ माण्हू छा थो करे सघे रब जी रज़ा पोइ रब जी रज़ा ते राज़ी रहो मेहार हमेशा जे लाइ साज़िश ऐं शरारत ख़त्म थी वेंदी माफ़ी माफ़ी मेहरला माफ़ी अॻिते न थींदो मेहरला ही मां वाइदो थो ॾियां उथ मथे थी उथियुसि ही हथ थो ॿधां मेहरला भॼ एतिरो तेज़ भॼ जीअं गोली पहुची न सघई गोली तो वटि हूंदी मां त मेहर ई टपी वेंदुसि सो बि मावा जी मेहर सां भॼ ॾिसां त केतिरो तो भॼी सघीं मुखे जाए नथी सुझे जाते तो के विहारिया दादा ने मासी तू परेशान न थी ही जगो दादा ना न हिन मिट्टी ते वेहण वारो आ मिट्टी न दादा ने असां जो ही अखियूं असां जी ही दिल तुझे लाइ हाज़िर आ मेहरबानी नूरी पर तव्हां मूंखां विसरिया न आहियो वक़्त ऐं हालतुनि मजबूर कयो आहे न त ईअं थियण बि न ॾियां तू मानी तैयार करे वठ नूरी न मासी न मां वेंदुसि तकड़ो आहियां चांहि काफ़ी आहे दादा ने देर न लगंदी न नूरी बस हाल मालूम करण ऐं दिल खे आथत ॾियण आयो हुअसि एक पासे मीरल तूणी तपाए ॾिनी आ बादल सां विढ़ण लाइ तैयार त नूरीअ जी बाह मुंहिंजे हवाले कर ॿिए पासे शहबाज खान तो हवेलीअ में घुराइण जा हवाला करे सही थी चवी मासी गलत छो चवंदसि घणी घणी कयूं त बादल खे मिंथ कंदसि त तो वटि पहुचाए न मासी तव्हांखे नींदुसि त इज़त एहतराम ऐं मोहब्बत सां सरेआम हितां नींदुसि बाक़ी शहबाज खान ऐं मीरल कुझु बि न आहिनि छो त दादन मौत आहे मौत डरणो नाहे नूरी तू न घबराइजांइ समुंड ऐं दरिया उकरीए जंगल बयाबान लताड़े तोखे पंहिंजे साह में साड़ींदुसि साह में अम्मा तू दादन खे न ॿुधाई हा हिकु त दादन ख़तरे में अची वेंदो ॿियो त हितां वारा सभु सम्झंदा दादन खे कीअं ख़बर पई ज़रूर हिते अचे थो मां मुंहुं ॾींदसि घबराए न अम्मा अम्मा तू नथी ॼाणी हिननि ज़ालमनि खे रोके छॾींदा दादन सां मिलण मुश्किल थी वेंदो ही मुंशी मेहर केॾांहुं निकिरी वियो आहे कि भला तव्हां जो मोकिलियोसि बंदोबस्त लाइ दादा नहीं महरला जी मरामत लाइ बाबला पर एतिरी देर मुंशी साकी बियो ख़ैर त आहे न कोनी खेॾियो या कंहिंसां मल विड़ियो आई
न कोडी कोडी तॾहिं टोपी कच्छ में थई। हाँ सरदार, जेकॾहिं न किरी पवे हा त बेइज्जती थी पवे हा। ढोड़ंदो आयुसि त तव्हांखे बि कोडी कोडी जी सलाह ॾियां। मूंखे? हाँ, तव्हांजी वर्जिश बि थींदी ऐं तव्हांखे ख़बर बि पवंदी त मुंशीगिरी कहिड़ियूं मुसीबतूं थी आणे। या वरी इहो त तव्हां पाण मुरादो पग कंहिं ॿिए जे हवाले कयो। कंहिंजे हवाले कयां? मुंहिंजे हवाले, ऐं तव्हां मुंहिंजा मुंशी थी वञो। मालूम थी वेंदव त मेहरुल्ला केॾो मथे ते चढ़ी वियो आहे। किबला हिन खे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो। हाँ किबला, होश ख़त्म थस। छा मां छा पियो बके? मां समझी वियो आहियां। मेहरुल्ला मिलियो हुई। ही टोपी वठो किबला, तव्हां पाराई हुई, मूं तोबह कई। मां मुंशी कोन थींदुसि, ख़ैरूअ खे कयो। अड़े हाणे ॻाल्हि कर, न त दसे वात में तूं तड़ भराईंदुसि आहीं। मेहरुल्ला बि मारे ऐं टोपी लाहे। तव्हां बि ईअं ई कयो किबला, त पोइ मूंखे मरण या मंडो थियण जो को बि शौक़ नाहे मौला जी मेहर सां। हाँ एसएचओ साहब, मां सरदार संघार पियो ॻाल्हायां। मेहरुल्ला रियाज़त मुनवर ऐं रहीम क़त्ल कया आहिनि। उन्हनि खे फौरन गिरफ़्तार करे एफआईआर दर्ज कयो। हाँ, फरियादी ऐं शाहिद मिली वेंदा। इहे मां अॼु जो अॼु लाकअप में ॾिसां। ओके? वे मुमल वे मुमल अमा काने छा? पाड़े में वई आहे, चयई त कम आहे, वधीक मूंखे न ॿुधाई। चङो थियो पाड़े में वई आहे। मुमल अॼु हलाए छो, मूंखे ॾाढो वणे थी तूं। इहो त तुंहिंजी नज़र जो कमाल आहे सोढल। अॼु तुंहिंजे नज़रनि में कावड़ बचाए प्यार जो वहंदड़ दरिया ॾिसी दिलि धड़कण लॻी आहे सोढल। सोचां थी त मुंहिंजो सोढल सख़्त दिलि न पर मेण दिलि आहे। मुमल दिल सख्त न हूंदी आ। नफ़रतूं जेके आहिनि न उहे दिल खे पत्थर बणाए छॾींदियूं आहिनि। न त सोढल वटि बि साॻी दिल आ, जंहिंजे धड़के में को धड़की बि सघे थो। ऐं मुंहिंजी त धड़कनुनि में तूं तो धड़की सोढल। मुमल किथे मां ख्वाब त कोन थो ॾिसां? न सोढल, सच थी चवां, तुंहिंजो मूं लाइ नरम दिलि थियणु मुंहिंजे लाइ ख्वाब आहे। पर मां पोइ बि साबिया थी सम्झां। मुमल साबिया ई सम्झ। मां ज़िंदगी भर मोहबतुनि जी सुरहाण थी चाहियां। सुरहाण त गुल में हूंदी आहे, ऐं गुल मां न, पर तूं आई तूं। जेकॾहिं मां गुल आहियां त तूं उन गुल जी ख़ुशबू आई। उहा ख़ुशबू जेका मुंहिंजे साह सरी रखे वासे छॾींदी। खुदा जी कुदरत आहे। वाह माई वाह, आई तोखे त दाकार थियण खपे। पर पुठ सोढल जी गिला ऐं दादन ऐं शफ़न खां माराइण जी धमकी। धाणो सोढल लाइ ज़हर ॾेई वई
ऐं शुक्र जो मूं पकड़ियो, ऐं जेकॾहिं न पकड़िया हा त मुंहिंजो पुट त मरी वञे हा न। ऐं हाणे त ॾिस मेसड़ी जा कम मिण लॻी पई अथसि। ख़ुदा जी कुदरत आहे। लेटी पई आई कमल? हाँ मां, तबियत में मज़ो न आहे। वरी? जीअं मां अॻे खां घणो फ़र्क़ु पइजी वियो आहे। अॼु वरी तकलीफ़ पई थिए। भुत जीअं न घाणे में हुजे। टिकी खणी अचां, खाई छॾ, परवरदिगार बहितर कंदो। ठीक आहे वल, सुती पई आहीं, ठीक नहीं छा? न मामी, बस ईअं ई ठीकु आहियां। घणा ॾींहं थी विया, सोचियमि त तुंहिंजी तबियत पुछी अचां ऐं शबाना सां बि ॿ मिठियूं ॻाल्हियूं करे अचां। शुक्र आहे जो मिठियूं ॻाल्हियूं करण आई आहियां। घर में ॿ ठिकर ठहकंदा आहिनि, इहो थोरे लेखबो आहे। पंहिंजाऊं दुख सुख में पिया कम ईंदा हूं। अॼु ताईं त कम में न आई आहीं मामी। हाणे हाज़ुर आहियां, सभु अॻियूं ॻाल्हियूं गुम। तुंहिंजूं लतूं, मुंहिंजूं अखियूं, कारो सिज लही वियो, अछो सिज उभरी आयो आहे। का खता थी आहे त भेण शबाना माफ़ करे छॾ। मुंहिंजे तरफ़ खां का बि ॻाल्हि न सम्झदाणो। अलाए थींदो आहे न, मता का रंजिश हुजे तोखे या धी कवल खे मिड़ई मदायूं माफ़। असांजी दिलि साफ़ आहे मामी, को रंज न आहे। धाणो जी बि दिलि चांडरो की सम्झ धी कवल। चांहि पीअंदी मामी? नदी खुश हूंदी है। मां हलां शबाना? तुझी मर्ज़ी। हा हलां थी। भला वरी कॾहिं अचां? जॾहिं बि अचे, तुझी मर्ज़ी। पक न? हा पक। मन छा तुझी? मथे महीने जी 9 तारीख़। तारीख़ूं थी ॿुधाए, जंहिंमहिल दिलि चवई हली अच। कहिड़ो परे आहियूं जो मथे महीने 9 तारीख़ थी ॿुधाई। पक करण ज़रूरी आहे भेण। मां कवल खे वनवा में वेहारण अचां ऐं तव्हां पिड़ गॾी बीह रहियो। सो बि चङो न आहे न। मां वञी सोराब खे चवां थी त शबाना राज़ी थी वई आहे। शफनई कवल जो सेहो कयूं न। नच जाए हाणे, नच जाए के इरादे सां मिठड़ी थी मुरली थी वॼाए। इंदस दादन राज़ी आहे, बाक़ी मूंखे केर रोकींदो? धाणो धड़किया ने धड़की न है रखी जो। धड़की ने धड़की ना है, ने धड़की के जाए जी। दादन असांजे बिरादरी जे मां फकीर वेहे न वञे। फकीर खे जे कम हुजे त वेहे, न त वञे। फकीर खे वॾी बीमारी लॻी आहे डॉक्टर साहब। हाँ अच पो वेह। साईं, हिन फकीर खे ॾुखी बीमारी लॻी वई आहे। ॾुखी बीमारी? हाँ, डॉक्टर खतरनाक, वो छॾण वारी न। तोखे ख़बर आहे त पोइ मूं छो आयो आहीं? हाँ, मां सम्झाए तो तूं डॉक्टर आहीं न, पक त तूं ॾिने न। छा थो महसूस करीं? दिल जो धड़को तेज, सफ़ा असली आयल जड़ा को धड़क 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 थी करे पई। अच्छा, हाँ वॾा वॾा साह खण। नच न, नच न, वॾा वॾा साह खण। वॾा साह खण। ज़बान खोल। बंद कर, बंद कर, बंद कर। अनु, तोखे त कुछ ना है। बाकी डॉक्टरी कीअं पढ़ियो आहीं डॉक्टर? हाँ? तू भला मुझी आजमाइश लहण आयो आहीं छा?
न क़ुरान मूंखे बीमारी आहे। का भी बीमारी कोने का, जान छॾ वञ ॿियाणे। मूंखे धाणेरिया आहे। धाणेरिया या छा आहे? न बस असली मूंखे तुंहिंजी सॼी ख़बर पइजी वई। तुंहिंजे त डॉक्टरीअ में ई शक आहे। गुस्ताख न थी धनु त कढाए न धमाल धाणेरिया का बीमारी आहे। मज़ा त धाणो खे यादि करे धाणेरिया थी पई आहे। तव्हां बि डॉक्टर आहियो? बिना देर क्लिनिक मां निकुर, न त समझी थो। जावेद कढीस ॿाहिर। हलो रे हले ता वञे थो फ़कीर दबा न ॾियो। मर्द जी ॼाण रखनि कोन ज़ोर हलिया डॉक्टरीअ ते। धाणेरिया जी बि ख़बर कान थी पए। पर छोकिरा धाणेरिया बि इहा ख़बर हिनखे कोन थी पए। हाय हाय मुंहिंजी धाणेरिया। धाणेरिया? अरे मूं त अहिड़ी का बि बीमारी न ॿुधी आहे, न वरी पढ़ी आहे। बाबा साईं बादल बरसे थो। बादल बरसे थो? हाँ जो ॿार जुड़ थियो आहे। बाबा साईं यो पाण वारो बादल बोली बि पियो थो ॻाल्हाए। कहिड़ी बोली थो ॻाल्हाए? समझ में नथो अचे। इहो समझुम त सरदार खे मोकल आ। छा बादल हीअं थो चवे? घुराइस? घुरायास छाजे लाइ? पाणी दो पाण। सरदार जे लहजो लहवारो थो थिए त तव्हांखे खार थी लॻे ऐं नरमीअ खे वरी तव्हां मक्खण समझी ॻही था वञो। छा मसलो आहे? मूंखे सुध पई आहे त बादल खे तंग कयो पियो वञे। तोखे कंहिं ॿुधायो? सरदार कंहिंजी बि ॻाल्हि न लिकंदी आहे। जेकी तंग कनि था न से थियल जिरगे जी फंजकड़ी था कनि। उन्हनि खे समझायो। या मुंहिंजी बिरादरी आहे। मुंहिंजी बिरादरी सां तुंहिंजो कुझु बि न वञे। दादर तूं हरू भरू खौस थो करी। सरदार ॾाढा ॻाल्हाइण मूंखे बि ईंदो आहे। मञा थो त बिरादरी तव्हांजी आहे, पर मुआहिदो मूंसां थियल आहे। साॻे ई मामले में मां संघार खान खे बि चवंदुसि। दादर असांजे बिरादरी जे मामलनि में तूं जंग न अटकाए। अञा बिरादरियुनि जा तकरार ख़तम न आहिनि थिया ऐं तूं तर टपी थो अचे। सरदार जॾहिं बि को इन्ही ख़बर हूंदे तो वटि अची पहुचे थो त समझो न कि सिर्फ़ मौला जो खौफ़ आहे ऐं पंहिंजे वाइदे वचन जी पासदारी आहे। मौत उन्हनि जो कॾहिं बि अॻु नथो वठी सघे। सरदार जेकी बि कनि था उन्हनि खे रोकियो, न त पोइ ही दादन जा हथ उन्हनि ताईं पहुची सघनि था। जी बाबा साईं। हिन कीअं कनायो? बाबा साईं यो बादलड़ो फिरी वियो आहे, राज खां फिरी वियो आहे। नाया फिरियो राज खां। सरदार शहबाज खान जो हर हुकुम हकिन ते, पर मां ये नथो करे सघां। त तोखे मथे में फेरी आ। दादन मोकले दाबो थो ॾियारी। सरदार के हिसान तो चाहिए। सरदार मूं दादन ॾिठो ई न आहे। मां उन ॾींहं जे हक़ में आहियां। औरतूं हाणे समझो त मूं वटि सामा आहिनि। आई तूं नओ दादन सामाणो आहीं छा? ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान। बादल बादल न खुटाए पंहिंजी हयाती। गोलियो न लभंदे। जेको मां चवां तो सो कर। सरदार इहो उन ॾींहुं एतिराज़ वारियो हां त बादल जे बजाए मूंखे ॾियो औरतूं। हाणे बादल खे गुम करे पोइ वञी हथ लाहिजो।
ठीक है तोखे पतो पहुंची वेंदो त शहबाज खान छा थो करे सघे। ऐं उन ॾींहुं न पई चवी सोठल केरु थींदो आहे मूंखे मारण वारो। अचे त ॻाल्हायांसि थी, जेकॾहिं पसंदि आयांसि त मूंखे विहारे, न त ॾे मूंखे तलाक। चाची चाची खुदा खुदा कर, हू कॾहिं चयो तलाक जो? तलाक वारी औरत जी का इज़त रहंदी आहे हिन माशरे में? जेकॾहिं मां सोडल जी मंदी थिया न त मां अंधी मंडी टुंडी थी मरां। बाक़ी जेकॾहिं तोखे मूंखे माराइणो आहे न त सौ सिधो सोडल खे चओ त मूंखे मारे। बाक़ी किनो या कसूरवार करे छो थी माराई? ऐं हाणे ॻाल्हि त ॿुध, तूं ख़ुशि नथी ख़ुशि त तूं हिते खिल ख़ुशी सां पंहिंजी हयाती गुज़ारींदी। जेतर सारा जी सीसीअ में साह न तेतर ॾिस जाए वेठी हिते सॾकी पोइ साह ॾींदी आहे। चाची कुदरत खे जेको मंज़ूर हूंदो न सो क़बूल आहे मूंखे। बंदे जे हथ में त कुझु बि न आहे चाची। ऐं आहे बंदे जे हथ में जो चातड़ी खणी तुंहिंजे छतनि खे ॾेई इहे ठोंबो करे छॾई। अम्मा खैर त आहे? हाँ अॼु छाते बिर लॻी पई आहे? ही मोहांडी माइटनि ॾे वेंदी चए थी सोढल खे साह जो मूंखे रोके त ॾेखारे। चाची चाची मूं इहे किथे चयो? कुझु त ख़ुदा जो ख़ौफ़ कर। मूमल तू विच में न ॻाल्हाए, बस चुप कर। अम्मा हीअ जेकॾहिं पंहिंजे माइटनि ॾे वेंदी त उन में एब कहिड़ो आहे? छा ही तूं चई छा थो? बिरादरनि जा तकरार हिकिड़े पासे, शफ़न दादन सां दंगल अलॻि, ऐं तुंहिंजे पीउ जे खून जे एवज़ में आयल सा वेंदी माइटी। न्याणियुनि रोक न कबी आहे, न ई वरी इहो को चङो कमु आहे जो न्याणियुनि खे रोके छॾिजे। ॻाल्हि त ॿुध, तूं वरी ज़ाल जो कॾहिं खां मॼूं थियूं आहे? सिकी थो त का अख टकाए त सभु कुझु विसारे वियां। अम्मा ओ अम्मा ईअं न आहे। तूं ॿुध त सही। ॾिस अम्मा, जेकॾहिं मूमल पंहिंजे घर वेंदी माइटनि ॾे सो बि तुंहिंजे राज़ पे सां हूअ न वेंदी। ॻाल्हि ॿुधी छॾ, सारा साह ॾेई छॾींदी पर हिन खे मोकल कान ॾींदसि। मूंखे बि सिकल आहे माइटनि जी। जिन बकरीअ वांगुरु काहे ॾिनो से माइट चइबा। मां सोढल जी लारी आहियां। जेकॾहिं छॾींदो त मां वेंदसि, जेकॾहिं रोकींदो न त मरी पवां जे विख ॿाहिरि कयां। हाय 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 वाड़ी वाह, अंदर कारो कांव ऐं ॿाहिरि त ॿोली ॾिस हंज जी थी ॻाल्हाए। मूमल ॾाढी बुख लॻी आहे, तूं वञ मानी खणी आ। वञ मानी खणी आ। खणी थी अचां। कासम चओ ॾिसण ॻाल्हि इहा आहे त मीरल पर शहबाज खान बि पंहिंजी ते अची वियो आहे। अञा टी ॻाल्हि बि आहे ईसन। कहिड़ी? मूंखे पाड़े वारनि ॿुधायो आहे त खदीजा जे घरां दादन में निकितो आहे। माना त दादन मिलण अचे थो न? सच थो चवीं? कासिम सुराना सच। खेस ख़बर न आहे त कासिम करंट आहे। हारे या मारे सरदार बहराम खान सां ॻाल्हायां थो, पोइ ॾिसां त दादन कीअं थो दंग टपे। कॾहिं हलंदासीं कासिम? छो? घणियूं ई घटि वधायूं थी सघनि थियूं। दुआ खपे तुंहिंजी अनवर, दुआ खपे। कासिम करंट आहे। अनवर ग़लति न आहे कासिम, वधीक न त सोढल सां सलाह ज़रूरी आहे। हा सोढल जी ॻाल्हि कर। हिन खां अॻु पंहिंजे मीरल खे पलियो यार दादन ऐं बहराम खान ते। पर दादन बि टपी छो अचे असांजे इलाइक़े में? हाणी टपे स्टेशन ई फेराए थो छॾियांसि।
छो त कासिम करनि था हारे या मारे। रोज़ तो फेरे